ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। घारो खान ज़ोएब शेख जी रिपोर्ट मुताबिक़ मुज़म्मत मीडिया ग्रुप कराची जे 21 सालगिरह जी तकरीब प्रेस क्लब धाबेचे में मल्हाई वई। तकरीब में टाउन कमेटी घारो जे वाइस चेयरमैन मीर बाबू पंवर, यूसी धाबेची चेयरमैन मिठा खान बलोच, धाबेची जे मारूफ शख्सियत मलक मोहम्मद अनवारुल हक अंवर, यूसी बंभोर जो डिस्ट्रिक्ट काउंसलर कारी अब्दुल सलाम तलवरी, घारो जे मारूफ शख्सियत हसन अली लाशारी, DFA ठट्टो जो जनरल सेक्रेटरी व अंजुमन ताजरान कमेटी धाबेची सदर हाजी दाऊद शाह खान, प्रेस क्लब दाबेची जो सदर गुलाम हुसैन सुमरो, घारो दाबेची जे सहाफ़िन अब्दुल मालिक बलोच, शाहजहान खान, सुलेमान जोकियो, गुलाम मोहम्मद सुमरो, बंभर जो समाजी रहनुमा मोहम्मद बलोच, सद्दाम मेंद्रो समेत इलाइक़े जे मशहूर मोअज़्ज़िज़ीन शिरकत कई। उन मौके ते सालगिरह जो केक कटियो वियो ऐं तकरीब में शानदार शिरकत कंदड़ मोअज़्ज़िज़ीन मुज़म्मत मीडिया ग्रुप जे चीफ एडिटर वहीदुल्लाह ख़ान खे टोपी ऐं अजरकूं पाराए मुबारकूं ॾिनियूं।